ख़बर नाज़रीन खिपरे का शेयर कनालों गोठाणे जे स्कूल में उस्ताद न ॾियण ख़िलाफ़ टीओ ऑफिस अॾो दौर वॼाए अनोखो एहतजाज। ॻोठ हमज़ो ख़ान दर्स वासी गोठाणे हली मंगरियो संदसि स्कूल में उस्ताद न ॾियण ख़िलाफ़ टीओ खिपरो ऑफिस अॾो सीने सां प्लेकार्ड ॿधी दोहल वॼाए अनोखो एहतजाज कयो आहे। ॻोठ हमज़ो ख़ान दर्स जी स्कूल में 60 खां वधीक ॿार हुअण बावजूदि उस्ताद न पियो ॾिनो वञे। गोठाणे हली मंगरियो पारां इहो चयो वियो आहे। उस्ताद मुक़रर न थियण सबबि केतिराई ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। गोठाणे तालीम खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह ऐं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयो त स्कूल में उस्ताद मुक़रर करण समेत ज़बूं बिल्डिंग जो तामीराती कमु करायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। ख़बर वासां खिपरे खां शेयर कंदालूं गोठाणे जो स्कूल में उस्ताद न ॾियण ख़िलाफ़ टीओ ऑफिस आॾो दोहल वॼाए अनोखो एहतजाज। ॻोठ हमज़ो ख़ान दर्सवासी गोठाणे हली मंगरियो संदसि स्कूल में उस्ताद न ॾियण ख़िलाफ़ टीओ खिपरो ऑफिस आॾो सीने सां प्ले कार्ड ॿधी दोहल वॼाए अनोखो एहतजाज कयो आहे। ॻोठ हमज़ो ख़ान दर्स जे स्कूल में 60 खां वधीक ॿार हुअण बावजूदि उस्ताद न पियो ॾिनो वञे। गोठाणे पारां एहतजाज कयो वियो आहे।